मलिर के इलाके बेंस कॉलोनी नंबर 12 में 1.5 माह कबल घर के अंदर फायरिंग करके कत्ल किए गए नौजवान लतीफ कलमती के कातलों की अदम गिरफ्तारी के खिलाफ वर्षा और इलाका मकीनों ने पीरानी गोड से बेरान हाईवे तक एहतजाजी रैली निकाली, मुजाहरा किया और धरना देकर शदीद नारेबाजी की। एहतजाजी मुजाहरे की क़यादत मकतूल के वालिद पुनू कलमती, भाई हफीज कलमती, मूसा कलमती और दीगर कर रहे थे। इस मौके पर मुजाहिरीन ने मीडिया से गुफ्तगू करते हुए कहा कि 1.5 महीनो थी वियो आहे तक़रीबन मुंहिंजे भाई जो अब्दुल लतीफ़ जा कातल गिरफ़्तार कोन थिया आहिनि। सिंध IG, सिंध DIG जेके हुकूमत जा अदारा आहिनि उन्हनि खे अपील करियूं था त कातल गिरफ़्तार थियनि, जे न थिया त असीं नेशनल हाई बंदि कंदासीं। कलमती 7 या 8 तारीख़ में जेको शहीद थियो आहे रात जे टाइम में हिन जा साला हुआ दीदार अली तारक फुलपोटा जेके खैरपुर में रस्ते वारा आहिनि जहिड़ा असांजे हमरा खे क़तल करे विया आहिनि। इन जे लाइ FIR असांजी कटाईसीं कोन, मतिलबु मना कईसीं। सोचे गए त असीं ईंदासीं दफ़ना हमरा खे पोइ कटाईंदासीं। उनजो पीउ चयो, ॿियनि हमराहनि दोस्तनि चयो, पोइ हुन पंहिंजे मर्ज़ी सां FIR कटी जंहिंमां असीं मुतमिल न आहियूं। बहरहाल पोइ बि असांखे कत्ल जो धमकियूं मिलनि पियूं, फ़ोन जे ज़रिए धमकियूं था ॾियनि। उहे ई कातल जेके आहिनि उहे असांजे पुनल खे बि ॾियनि पिया धमकियूं त असीं हुनखे मारींदासीं, सिधियूं गोलियूं हणंदासीं। जो हुन पुटु क़तल कयोसीं तीअं हुनखे बि क़तल कंदासीं। इहे बि कहानियूं हलनि पियूं ऐं उहे चवनि पिया। असां मुतालबो कहिड़ो आहे? मुतालबो इहो आहे त कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। अॼु कोई जेको एहतजाज आहे आल कलमती बिरादर तरफ़ां जेको शहीद लतीफ़ कलमती जे खून सां कातलनि जी गिरफ़्तारी जे लाइ उन जे खून सां इंसाफ़ जे लाइ एहतजाज कयो पियो वञे। पाण सभ खां पहिरीं जीअं सिंध महाज़ तरफ़ां हिन क़तल जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कयूं पिया। असीं सोचूं था त सिंध जे अंदरि हिकु ॿिटो कानून आहे, वॾेरे जो कानून अलॻि आहे त ग़रीब जे लाइ कानून अलॻि आहे। जेकॾहिं कंहिं जज जी बकरी चोरी थी वञे त उन में नादर जमाली जहिड़े नौजवान खे क़तल के पुलिस गिरफ़्तार करे क़तल करे थी, फुलफिराई करे थी। पर हिते 2 महीना गुज़री आहिनि, लतीफ़ कलमती जहिड़ा नौजवान बेगुनाह बेदर्दी सां क़तल कया विया आहिनि, पर 2 महीननि खां वठी पुलिस को बि तहरीक न वरितो आहे। त असीं छा सम्झूं? असीं सम्झूं था त या त पुलिस बिट बडियल आहे कातलनि सां, उनजे करे जेको आहे कातलनि खे गिरफ़्तार कोन पई करे। लतीफ़ कलमती जा नंढड़ा मासूम ॿार अॼु बि पंहिंजे पीउ जे कातलनि जी गिरफ़्तारी जे इंसाफ़ लाइ रोडनि ते रस्तनि ते आहिनि। असीं आला हुकाम खे ही गुज़ारिश कयूं था पिया, IG सिंध के, DG रेंजर्स के ऐं हुकूमत दुर के, ह्यूमन राइट्स की अपील कयूं था त खुदारा सिंध जे अंदरि ही जेका लाक़ानूनीयत आहे हर रोज़ सिंध जा नौजवान बेदर्दी सां क़तल कया पिया वञनि, उन्हनि जो नोटिस वठो ऐं हिन जे कातलनि खे गिरफ़्तार कयो जीअं ॿिया नौजवान क़तल न थियनि। मटर खे 2 महीना थी विया आहिनि जेके फुलपोटा दीदार अली ऐं तारक ॿई हुन जा कातल आहिनि, साला पिया आहिनि। जंहिं शादीअ खे 8 महीना थी विया। सुकल थाणे वारे FIR कटियो, उहो बि मज़े जो कोन हो। वरी तफ़सीस वारे ठाहे हुनजा नाला विधा। पर असांखे वधीक ख़ुशो आहे उन मीडिया ते, सोशल मीडिया ते धमकियूं ॿियूं सभु मोकिलियूं। पर आउं इहो सम्झां पियो त इहा पुलिस मुंहिंजो खून ॿोड़णु चाहे थी। 2 महीना थी विया आहिनि पर पुलिस अञा સુધી का बि शइ कोन कई आहे। असां उन्हनि खे आसरा असांखे ॾियनि पिया त बाबा झलींदासीं, पर अॼु સુધી उनखे झलियूं कोन आहे। असांखे ख़तरो आहे। सुबुह जो असां मेरान हाईवे बि बंदि कंदासीं, नेशनल हाईवे बंदि कंदासीं। सियासी गैर सियासी माण्हू गॾु करे, पंहिंजी क़ौम गॾु करे सभु कुझु असीं कंदासीं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।